गिह, अटो, दालियूं ईंदड़ 6 महीननि ताईं सस्तियूं मिलंदियूं। हुकूमत 30% सब्सिडी ॾींदे वज़ीर आज़म इमरान ख़ान 120 अरब रुपयनि जे रिलीफ पैकेज जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म जी दावा आहे त 2 करोड़ ख़ानदाननि लाइ पैकेज आणे रहियो आहे। 40 लख ख़ानदान बिना ब्याज जे कर्ज़ वठी सघंदा। शहरनि में कारोबार लाइ ऐं ॻोठनि में ज़मींदारनि खे 5-5 लख ताईं बिना ब्याज जे कर्ज़ वठी सघंदा। ख़ानदान जे हिकु फ़र्द खे हुनुर सेखारियो वेंदो। मुल्की तारीख़ में सभ खां वॾो स्कॉलरशिप पैकेज अची रहियो आहे। पेट्रोल जी क़ीमत वधाइणी पवंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़बरदार करे छॾियो। हुन चयो त पेट्रोल दरामद करण वारे मुल्कनि में पाकिस्तान उहो वाहिद मुल्क आहे जिते पेट्रोल सभ खां सस्तो आहे। भारत में पेट्रोल 250 रुपया, बांग्लादेश में 200 रुपया लीटर मिली रहियो आहे। अपोज़िशन जी महांगाईअ जे ख़िलाफ़ एहतजाज ते चयो त ॿिनि वॾनि ख़ानदाननि खे दरख़्वास्त आहे त जेको पैसो चोरी कयो आहे उहो वापसि कयो। अधु पैसो बि वापसि खणी आया त खाइण पीअण जे शयुनि जूं क़ीमतूं अधु करे छॾींदासीं। इमरान ख़ान पीपल्स पार्टीअ जी 29 अक्टूबर जे एहतजाज जे दबाउ सबबि ख़िताब करण ते मजबूर थियो। चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी दावा। लाड़काणे में कारकुननि खे ख़िताब कंदे चयो त इमरान ख़ान कूड़ ते कूड़ ॻाल्हाइण जो माहिर आहे। कराचीअ लाइ बि 1000 रुपयनि जो ऐलान लॉलीपॉप साबित थियो। 1 करोड़ नौकरियूं ऐं 50 लख घरनि वारो ऐलान बि लॉलीपॉप साबित थियो। अवाम महांगाईअ जे चकीअ में बुरी तरह पिसिजी रहियो आहे। पेशावर में खंडु पेट्रोल खे बि पोइते छॾियो। 1 किलो खंडु 1 लीटर पेट्रोल खां बि वधीक महांगी विकिरो थियण लॻी। 140 खां 145 रुपयनि ताईं विकिरो। होलसेल मार्केट में 130 रुपया किलो। कराचीअ जे होलसेल मार्केट में 4 रुपया इज़ाफ़े खां पोइ 124 रुपयनि जी थी वई। कोयटा में 1 किलो खंडु जी क़ीमत 11 रुपयनि जो इज़ाफ़ो, क़ीमत 124 रुपया थी वई। हवाई उॾामुनि में 50% वारी गुंजाइश ख़तमु। 10 नवंबर खां पाकिस्तान अचण वारियूं परवाज़ूं 100% भरिजी पाकिस्तान अची सघनि थियूं। मुकमल वैक्सीनेशन PCR रिपोर्ट ॾेखारण लाइ लाज़मी हूंदी। NCOC जो ऐलान। नवाबशाह जे इलाइक़े दौलत कॉलोनीअ जे रहवासी हैदरी शौकत अली खोसो बिरादरीअ जे बासरनि पारां ज़मीन ते मुबैना कब्ज़ो करण वारे अमल ख़िलाफ़ नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां 3 ॾींहं बि अलामती बुख हड़ताल कंदे चयो आहे त मुंहिंजे वालिद अली बख़्श उर्फ़ गनो खोसो जे ॻोठु गेलो ख़ान खोसो में 16 एकड़ ज़मीन आहे जंहिं ते बिरादरीअ जा बासर अब्दुल मजीद खोसो, सनाउल्ला खोसो, इसरार खोसो, सचल खोसो, ज़माम खोसो ऐं ॿियनि ज़बरदस्ती कब्ज़ो करे छॾियो आहे। जॾहिं त मज़कूर बासरनि मूंखे ज़मीन लिखी ॾियण जे लाइ मोतमार धमकियूं ॾियनि था ऐं हर वक़्तु परेशान कंदा। हुन चयो त दौड़ पुलिस खे शिकायत कई आहे, लेकिन दौड़ पुलिस बासरनि खां रिश्वत वठी उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। जॾहिं त मज़कूर बासरनि मां मूंखे जान जो ख़तरो आहे। जॾहिं त बासर पहिरियां बि ज़मीन जे मसइले तां बिरादरीअ जा केतिरा ई माण्हू क़तल कया आहिनि। खडर थाणे जी हद में वाक़िअ ॻोठु मियां शोरा जे रहवासी पीर मज़हर, पीर नासिर, पीर इफ्तिख़ार, पीर हसाम ऐं ॿियनि नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां 3 ॾींहं बि सनद चोरी थियल बकरियुनि जे वापसी न थियण ख़िलाफ़ बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई। मीडिया ॿुधाईंदे पीर मज़हर चयो त क़ुर्बानी वारे ईद खां कुझु ॾींहं अॻु ॻोठु मियां शोरा में रहंदड़ मुंहिंजे भाउ पीर इफ्तिख़ार जे वाड़े में चोरी 1 बकरी ऐं 2 छेला चोराए फ़रार थी विया। बाद में चोर सुञाता विया, पर उन्हनि खे इलाइक़े जे बासर माण्हुनि जी पुठि भराई हासिलु हुअण करे उन्हनि खे खडर थाणे जी पुलिस अञा ताईं FIR दाख़िल न कई आहे।